थरपारकर जो ही ख़ूबसूरत शहर इस्लाम कोट जेको खिते में पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखे थो। मीरनि जे ठहिरायल कोट जे बुनियाद ते जुड़ियल ही शहर इस्लाम कोट हिकु नंढड़ो ॻोठु हो। वक़्त सां गॾु आबादी वधण खां पोइ इन शहर ते मुखी सेठ निहालचंद चेयरमैन जी हैसियत में हाकिमत कई। हीउ शहर न सिर्फ़ सेठ निहालचंद जे महिमान नवाज़ी सां मशहूरु हो, पर सेठ निहालचंद पारां 80 वारे ॾहाके खां अॻु पंहिंजी कयल महिनत सां शहर जे मेन रोडनि रस्तनि ते ख़ूबसूरत निम जा वण लॻाया, जंहिं करे हिन शहर जी वधीक ख़ूबसूरती में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। सिर्फ़ ख़ूबसूरती बि न, पर हीउ शहर बैदि में निमनि जो शहर बि सॾजणु लॻो, जेको अॼु बि सॾिजी रहियो आहे। पर बदनसीबी चइजे, सेठ निहालचंद जे परलोक पधारण खां पोइ न सिर्फ़ हीउ शहर नंढड़ो थी वियो, पर निमनि जा जेके वण आहिनि उहे बि उन्हनि खे बि माण्हुनि वढे ख़तमु करे छॾिया आहिनि। हीउ मंज़र इस्लाम कोट प्रेस क्लब खां अॻिते इस्पताल वेंदड़ रोड जा आहिनि, जिते निमनि जा वण ख़ूबसूरती सां गॾु माण्हुनि तोड़े जानवरनि जे आसाइश जो सबबु बणियल आहिनि। अॼुकल्ह जे दौर में जिते निमनि जे वणनि समेत समूरा वण वढे तबाह पिया कया वञनि, उते ही पोखियल वण ॾिसी महसूसु थिए थो त वण ख़ूबसूरती, तारीख़ी यादगार ऐं माहौलियात लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिते समूरा निमनि जा वण वढिया पिया वञनि, उते हिन इस्लाम कोट जे सेठ निहालचंद जे वणनि खे ॾिसी करे वधीक जेके वण आहिनि उहे सॼी थर में पोखिया वञनि, जीअं माहौलियाती जेका नुक़सान आहिनि उन्हनि खां बची सघिजे। उमेद त तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी।